एक इंतहाई अहम ख़बर खां अवां खे आगाह कंदा हलूं त मशहूर मज़हबी स्कॉलर मौलाना तारिक जमील जो पुटु आसिम जमील पुरइसरार नमूने गोली लॻण सबबि मारिजी वियो आहे। उन सिलसिले में RPO मुल्तान सुहेल चौधरीअ चयो आहे त मौलाना तारिक जमील जो पुटु आसिम जमील खे सीने में गोली लॻल आहे। हिन वधीक चयो त पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वधीक जांच शुरू करे छॾी आहे। मौलाना तारिक जमील पंहिंजे सोशल मीडिया बयान में वाक़े जी तस्दीक कंदे चयो आहे त अॼु मुंहिंजो पुटु आसिम जमील लाॾाणो करे वियो आहे। उन हादसाती मौत माहौल खे सोगवार बणाए छॾियो आहे। हिन चयो त अव्हां सभिनि खे गुज़ारिश आहे त उन ॾुख जे मौक़े ते असांखे पंहिंजनि दुआउनि में यादि रखो। हुन चयो त अलाह मुंहिंजे पुट खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। चयो पियो वञे त वाक़ियो आपघात जो नतीजो पिणु थी सघे थो। यादि रहे त मौलाना तारिक जमील मशहूर मज़हबी स्कॉलर आहे जेको तबलीगी जमायत सां बि वास्तो रखे थो। सॼी दुनिया में संदसि केतिरा ई चाहींदड़ आहिनि जेके हिन जा बयान ॿुधंदा आहिनि। न रुॻो मज़हबी पर समाजी कमनि में बि मौलाना तारिक जमील अॻभरो रहंदो आहे। मौलाना तारिक जमील जो कपिड़नि जो ब्रांड पिणु आहे। मज़हबी शख़्सियत मौलाना तारिक जमील जा सोशल मीडिया ते लखें फॉलोअर्स पिणु आहिनि।